अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, नौशहर फिरोज में गोठ हाजी मोहम्मद मूसा राजपर जो गोठाणो कासिम राजपर नेशनल प्रेस क्लब पहुंची सिंध ऑनलाइन टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सालिया राजपर वापडा वारनि सां मिली भगत करे बिजली चोरी हलाए पंहिंजूं अटे जूं चकियूं हलाए थो। उतां इनलीगल डे फिटिंग लॻाए समूरनि गोठाणनि खे लाइट विकिरो करे ॾेई पाण लंखू लाहे थो ऐं चाढ़े थो ॼण त वापडा जो मुलाज़िम आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एम ज़फर तगड़ मौजूब हुननि चयो त असां वापडा अमलदारनि ॾे बि केतिरा चकर विया आहियूं पर हू बि असांजी नथा ॿुधनि। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान एक्सिन वापडा ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था करियूं त SDO वापडा नदीम जोकियो राशि विरिया रोड खिलाफ़ एक्शन खणी असांजे ॻोठ जी बिजली बहाल कराए सालिया राजपर जूं लॻल गैर कानूनी चकियूं बंदि करायूं वञनि। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कंदासीं, कुझु बि थियो त हुन जो ज़िम्मेवार SDO वापडा ऐं नदीम जोकियो हूंदो। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।